ख़बर शामिल कयूं पिया। मलीर मां सिंधी अदबी संगत शाख़ मलीर ऐं अवामी प्रेस क्लब मलीर रजिस्टर जे गॾियल सहकार सां रज़ाकाबाद में बुज़ुर्ग शाइर अदीब ऐं दानिश्वर आलमशेर गबोल जे मान में हिकु पुरवकार अदबी रिहाण मुनक़िद कई वई, जंहिंमें अदीबनि, शाइरनि, साफ़ियनि ऐं समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे सैयद गफ़ूर शाह तकवा, वहीद मोहसन, सैयद ख़ुदादिनो शाह ऐं अवामी प्रेस क्लब मलीर जे सदर सैयद सजाद अली शाह चयो त आलमशेर गबोल पंहिंजे इल्मी अदबी ऐं समाजी ख़िदमतुनि वसीले सिंध जे नाले खे रोशन कयो आहे ऐं हू सिंध जो क़ीमती अदबी सरमायो आहे। तक़रीब दौरान आलमशेर गबोल खे अजरगूं रिवायती हार ऐं तोहफ़ा पेश कया विया, जॾहिं त हुन शिरकत कंदड़नि जा थोरा मञींदे नौजवाननि ते ज़ोर भरियो त हू मुताले खे पंहिंजी ज़िंदगीअ जो हिसो बणाइनि ऐं पंहिंजी धरती ॿोली ऐं सक़ाफ़त सां पंहिंजो नातो मज़बूत कनि। उन मौक़े ते सिंधी अदबी संगत मलीर जे सेक्रेटरी मुजीब सिंधी, डॉक्टर शेरू राठौड़, रईस अब्दुल्ला गबोल, कामरेड वहाब गबोल, मुमताज़ लगारी, हाजी गबोल ऐं धणी बख्श गबोल पिणु ख़िताब कयो।